ओम शांति। दीदी मुझे तारीख है 23/2/2026। और मीठा मीठा बाप तेरे चवंदा मीठे मीठे ॿार संगम युगा चढ़ती कला जो इन में सभिनि जो भलो थींदो। इन करे चइबो आहे चढ़ती कला तेरे बाणी सर्व जो भलो। प्रश्न बाबा सभी ब्राह्मणनि खे ॾाढी ॾाढी वधाई ॾींदा आहिनि। शो उत्तराश्री बाबा चईंदा आहिनि त मुंहिंजा ॿार मनुष्य खां देवता ठहींदा आहिनि त हाणे रावण जी जंजीरनि सां छुटंदा आहियो। तव्हां स्वर्ग जी राजाई पाईंदा आहियो। पास विद ऑनर्स ठहींदा आहियो। मां न आहियां। हिन करे बाबा तव्हांखे ॾाढी ॾाढी वधाई ॾींदा आहिनि। छोकी बाबा त कॾहिं रावण जी जंजीरनि में फसंदा ई न आहिनि, कॾहिं राजाई कंदा ई न आहिनि। हिन करे बाबा असांखे वधाई ॾींदा आहिनि कि तव्हां सभु रावण जी जंजीरनि मां मुक्त थी वियो। स्वर्ग जी राजाई पाईंदा आहियो। पास विद ऑनर्स ठहींदा आहियो। हिन करे बाबा तव्हांखे ॾाढी ॾाढी वधाई ॾींदा आहिनि। तव्हां आत्माऊं पतंग आहियो। तव्हांजी डोर मुंहिंजे हथ में आहे। मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहियां। गीता आख़िर वो ॾींहुं आयो आहे। ये अमर कथा केरु ॿुधाइनि था? ओम शांति। ये अमर कथा केरु ॿुधाइनि था? अमर कथा चओ, सत्यनारायण जी कथा चओ या तीजड़ी जी कथा चओ। टई मुख्य आहिनि। हाणे तव्हां कंहिंजे साम्हूं वेठा आहियो ऐं केरु तव्हांखे ॿुधाए थो। सत्संग त इन्हनि बि ॾाढा कया। हुते त सभु मनुष्य ॾिसण में ईंदा आहिनि। चईंदा आहिनि फलाणो सत्संगी सन्यासी कथा ॿुधाईंदो आहे। शिवानंद ॿुधाईंदा आहिनि। भारत में त ढेर सत्संग आहिनि। गली गली में सत्संग हूंदा आहिनि। माताऊं बि पुस्तक ठाहे वेही सत्संग कंदियूं आहिनि त हुते मनुष्य खे ॾिसणो पवंदो आहे। लेकिन हिते त वंडर ॻाल्हि आहे, वंडरफुल ॻाल्हि आहे। तव्हांजी बुद्धि में केरु आहे? परमात्मा। हिते त उहो ॿुधाईंदा आहिनि जो नज़र ई न ईंदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो हाणे बाबा साम्हूं आया आहिनि। निराकार बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। मनुष्य चईंदा इहे ईश्वर त नाम रूप खां न्यारो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि कि नाम रूप खां न्यारी कोई चीज़ आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हिते कोई साकार मनुष्य न पढ़ाईंदा आहिनि। किथे बि चइबो बि असली वर्ल्ड में साकार ही पढ़ाईंदा आहिनि। चइबो बि आहे सॼी वर्ल्ड में साकार ही पढ़ाईंदा आहिनि। हिते त सुप्रीम बाप आहे जेके निराकार गॉड फादर चइबो आहे। उहो निराकार साकार में वेही करे पढ़ाईंदा आहिनि। इहा बिल्कुलु नई ॻाल्हि आहे। जनम बाय जनम तव्हां ॿुधंदा आया आहियो इहो फलाणो पंडित आहे, गुरू आहे। गुरू जा ढेर नाम रखियल आहिनि। भारत त ॾाढो वॾो आहे। जो बि कुझु सेखारींदा आहिनि सम्झाईंदा आहिनि उहो मनुष्य ई आहे। मनुष्य ई शिष्य ठहियल आहिनि। अनेक प्रकार जा मनुष्य आहिनि। फलाणो ॿुधाईंदा आहिनि हमेशह शरीर जो नाम वठंदा आहिनि। भक्ति मार्ग में निराकार खे सॾु कंदा आहिनि कि हे पतित पावन अचो, है न। उहे ई अची करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि कल्प कल्प सॼी दुनिया जो पतित ठही वेंदी आहे। उन्हनि खे पावन करण वारो हिकु निराकार बाप ई आहे। तव्हां हिते जो वेठा आहियो तव्हां में बि कोई वार आहिनि, कोई पक आहिनि। छो कि अॼुकल्ह तव्हां देह अभिमानी ठहिया आहियो न, त हाणे देही अभिमानी ठहिणो आहे। हिन जन्म में ठहिणो आहे। तव्हांजी देह में रहण वारी जो आत्मा आहे हुनखे परमात्मा वेही सम्झाईंदा आहिनि। आत्मा ई संस्कार खणी वेंदी आहे। आत्मा चईंदी आहे ऑर्गन्स वारा मां फलाणो आहियां, परंतु आत्म अभिमानी त कोई आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि जो हिन भारत में सूर्यवंशी चंद्रवंशी हुया उहे हिन समय अची करे ब्राह्मण ठहिया, पोइ देवता ठहींदा। मनुष्य देह अभिमानी रहण जी आदती आहिनि। देही अभिमानी रहण भुलिजी वेंदा आहिनि। हिन करे बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि देही अभिमानी
आत्मा ही भिन्न भिन्न चोलो वठी करे पाठ वॼाईंदी आहे। इहा आहे उन्हनि जा ऑर्गन्स। हाणे बाबा ॿारनि खे चईंदा आहिनि मन मना भलो। बाक़ी सिर्फ़ु गीता पढ़ण सां कोई राज्य भाग्य थोड़ी मिली वेंदो। तव्हांखे हिन समय त्रिकालदर्शी ठातो आहे बाबा। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहियां। श्री कृष्ण त सतयुग जो प्रिंस हुयो। जो सूर्यवंशी देवता हुया उन्हनि में कोई ज्ञान न आहे। ज्ञान त प्रायलो थी वेंदो। ज्ञान आहे ई सतगति जे लाइ। सतगति थी वई पोइ ज्ञान गुम थी वेंदो। सतयुग में दुर्गति में कोई हूंदो ई न आहे। उहो आहे ई सतयुग। हाणे आहे कलयुग। भारत में पहिरियों सूर्यवंशी 8 जन्म, पोइ चंद्रवंशी 12 जन्म। इहे असांजो हिकु जनम हाणे तव्हांजो ॾाढो सुठो जन्म आहे। जेकी अस्ती में असां ख़ुदि खे ॼाणंदा आहियूं, बाबा खे ॼाणंदा आहियूं, पूरे चक्कर खे ॼाणंदा आहियूं। तव्हां आहियो प्रजापिता ब्रह्मा मुख वंशावली। उहा आहे सर्वोत्तम धर्म। देवी देवता धर्म सर्वोत्तम न चईंदासीं। इहे असांजो ब्राह्मण धर्म ई सर्व खां उत्तम धर्म आहे। श्री हिन में असां डायरेक्ट परमात्मा जी संतान ठाहींदा आहियूं। परमात्मा असांजो सर्व संबंधी हूंदो आहे न। त इहो धर्म ॾाढो ऊचो आहे। इहो समय ॾाढो ऊचो आहे। जे समय में असांजो सर्व संबंधी अची करे वॾे जो वॾो संबंधी केरु ठहियो आहे? शिव बाबा। ब्राह्मण धर्म सभिनि खां ऊचा। देवता आहियूं त प्रारब्ध भोगता आहिनि। अॼुकल्ह ॾाढा सोशल वर्कर आहिनि। तव्हांजो आहे रूहानी सर्विस। उहा आहे जिस्मानी सर्विस करण वारा। रूहानी सर्विस हिकु ई बार थींदी आहे। अॻियां इहे सोशल वर्कर आदि न हुया। राजा रानी प्रजा चईंदा हुया। सतयुग में देवी देवता हुया। तव्हां ई पूज्य हुयो, पोइ पुजारी ठहिया आहियो। लक्ष्मी नारायण द्वापर में जॾहिं वाम मार्ग में वेंदा आहिनि त मंदरु ठाहींदा आहिनि। पहिरियों शिव जो मंदरु ठाहींदा आहिनि। इहा आहे सर्व जो सदगति दाता। त उन्हनि जी ज़रूरु पूजा थियणी खपे। शिव बाबा ई आत्माउनि खे निर्विकारी ठाहींदा आहिनि। पोइ थींदी आहे देवी देवताउनि जी पूजा। तव्हां ई पूज्य हुयो, पोइ पुजारी ठहियो। बाबा सम्झायो आहे चक्र खे यादि कंदा रहो। सीढ़ी उतरते उतरते हिकदमि पट ते अची करे पहुचायो। हाणे तव्हांजी आहे चढ़ती कला। चईंदा आहिनि चढ़ती कला तेरे भाणे सर्व जो भलो। सॼी दुनिया जा मनुष्य मात्र जी हाणे चढ़ती कला कंदा आहिनि कि शिव बाबा। शिव बाबा सॼी दुनिया जी हाणे चढ़ती कला कंदा आहिनि। पर पावन अची करे सभिनि खे पावन ठाहींदा आहिनि। सॼी दुनिया जे मनुष्य मात्र जी हाणे चढ़ती कला आहे। पर पावन बाबा अची करे सभिनि खे पावन ठाहींदा आहिनि। मनुष्य आत्माउनि खे, प्रकृति खे, जीव जंतु जानवरनि खे। जॾहिं सत्य हुयो त चढ़ती कला हुई। बाक़ी सभु आत्माएं मुक्ति धाम में हुयूं। बाबा वरी सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿारनि जो जन्म भारत में ई थींदो आहे। शिव बाबा आयल आहिनि, ॻायल बि आहिनि। हाणे वरी आया आहिनि शिव बाबा। हाणे त समय केॾो सुठो आहे कि हाणे हिन सृष्टि ते शिव बाबा आहिनि। इनखे चइबो आहे राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ। राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ। स्वराज्य पाइण लाइ इहा शिव बाबा यज्ञ रचंदी। विघ्न बि पईंदा आहिनि, हाणे बि पईंदा आहिनि।
विघ्न बि पवंदा हुया, हाणे बि पवंदा आहिनि। माताउनि ते केतिरो अत्याचार थींदो आहे। चईंदा आहिनि बाबा असांखे नंगन कंदा आहिनि, असांखे छॾंदा न आहिनि। बाबा असांजी रक्षा करो, ॾेखारींदा आहिनि द्रौपदी जी रक्षा थी। हाणे त 21 जन्मनि जे लाइ ॿीहर जे बाप सां वरसो वठण आया आहियो। याची यात्रा में रही करे पंहिंजे खे पवित्र ठाहींदा आहियो। पोइ विकार में विया त खलास हिकदमि किरी पवंदा। इन करे बाबा चईंदा आहिनि पवित्र ज़रूरु रहणो। जो कल्प पहिरियों ठहिया हुया उहे ई पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा। पोइ कोई पवित्र रही सघंदा आहिनि, कोई न रही सघंदा आहिनि। मुख्य आहे ई हिते यादि जी ॻाल्हि। यादि कंदव, पवित्र रहंदव, सुदर्शन चक्र फिराईंदा रहंदव त ऊच पद पाईंदव। बाबा की यादि कंदव, पवित्र रहंदव, है न। बाबा की यादि कंदव, पवित्र रहंदव, पवित्रता जी प्रतिज्ञा कंदव, सुदर्शन चक्र फिराईंदव त ऊच पद पाईंदव। विष्णु जा ॿ रूप राज्य कंदा आहिनि, परंतु विष्णु खे जो शंख चक्र ॾेई छॾियो आहे उहो देवताउनि खे न आहे, लक्ष्मी नारायण खे बि न आहे। विष्णु त सूक्ष्म वतन में रहंदो, उनखे चक्र जे नॉलेज जी दरकार न आहे। हिते मूवी हलंदी आहे। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो शांतिधाम जे रहण वारा आहियूं, उहा निराकारी दुनिया। हाणे आत्मा छा चीज़ आहे उहो बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि। चई ॾींदा आहिनि आत्मा सु परमात्मा। आत्मा जे लाइ चईंदा आहिनि हिकु चमकंदो सितारो जो ब्रुकुटी जे विच में चमकंदो आहे, न अखियुनि सां ॾिसण में न ईंदो आहे। भले कोई केतिरो बि कोशिशि करे शीशे आदि में बंदि करे रखे कि ॾिसी कि आत्मा निकिरंदी कीअं आहे, कोशिशि कंदा आहिनि, परंतु कंहिंखे बि पतो न पवंदो आहे आत्मा छा चीज़ आहे, कीअं निकिरंदी आहे। बाक़ी एतिरो चईंदा आहिनि आत्मा चार ॾिसंदा आहिनि, दिव्य दृष्टि बग़ैर उन्हनि खे ॾिसंदा न आहिनि। भक्ति मार्ग में ॾाढनि खे साक्षात्कार थींदो आहे। लिखियलु आहे न, अर्जुन खे साक्षात्कार थियो, अखंड ज्योति आहे न शिव बाबा। अर्जुन चईं असां सहन न करे सघंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि एतिरो तेजोमय आदि कुझु आहे न। जीअं आत्मा अची करे शरीर में प्रवेश कंदी आहे पतो थोड़ी पवंदो आहे। बाबा कोई अहिड़ो तेजोमय थोड़ी आहे। ये त आत्मा अची करे प्रवेश कंदी आहे पतो थोड़ी पवंदो आहे न। बाबा तेजोमय हुजनि त जॾहिं शिव बाबा ब्रह्मा बाबा जे तन में आया त पतो लॻणो खपे न। लेकिन शिव बाबा त कॾहिं ईंदा आहिनि, कॾहिं हली वेंदा आहिनि, पतो ई न पवंदो आहे, है न। जीअं आत्मा अची करे शरीर में प्रवेश कंदी आहे पतो थोड़ी पवंदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि बाबा कीअं प्रवेश करे सॾु कंदा आहिनि। आत्मा अची करे ॻाल्हाईंदी आहे। इहे बि ड्रामा में सॼी नूंद आहे, हिन में कोई जी ताक़त जी ॻाल्हि न आहे। आत्मा कोई शरीर छॾे थोड़ी वेंदी आहे, हीअ त साक्षात्कार जी ॻाल्हि आहे। ये त साक्षात्कार जी ॻाल्हि आहे, वंडरफुल ॻाल्हि आहे न। बाप चईंदा आहिनि मां बि साधारण तन में ईंदो आहे, आत्मा खे सॾु कंदो आहे। अॻियां आत्माउनि खे सॾु करे हुननि सां पुछंदा हुया। हाणे त तमो प्रधान थी विया आहिनि। बाबा ईंदा ई आहिनि हिन करे कि असां वञी करे पतितनि खे पावन ठाहियूं। चईंदा बि आहिनि 84 जन्म, त सम्झणो खपे कि जो पहिरियों आया उन्हनि ज़रूरु 84 जन्म वरिता हूंदा, उहो त लख वर्ष रही ॾींदा आहिनि। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांखे स्वर्ग में मोकिलियो हुयो, तव्हां वञी करे राज्य कयो हुयो न, है न। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि कि मां तव्हांखे स्वर्ग में मोकिलियो हुयो,
तव्हां वञी करे राज्य कयो हुयो, तव्हां भारतवासियुनि खे स्वर्ग में मोकिलियो हुयो, राजयोग सिखायो हुयो न संगम ते बाबा। बाबा चईंदा आहिनि मां कल्प कल्प जे संगम ते ईंदो आहियां। गीता में पोइ युगे युगे अक्षर लिखी छॾियो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां सीढ़ी कीअं उतरंदा आहियूं, पोइ चढ़ंदा आहियूं। चढ़ती कला पोइ उतरती कला। हाणे संगम आहे सर्व जे चढ़ती कला जो युग, जॾहिं सभु चढ़ंदा आहिनि, सभु मथे में वेंदा आहिनि, पोइ तव्हां ईंदा आहियो स्वर्ग में पाठ वॼाइण। सत्युग में ॿियो कोई धर्म न हूंदो आहे, हुनखे चइबो आहे वाइसलेस वर्ड। पोइ देवी देवता वामार्ग में वञी करे सभु विश्वास लॻी वेंदा आहिनि। यथा राजा रानी तथा प्रजा। बाबा सम्झाईंदा आहिनि भारत ही भारतवासी, तव्हां वाइसलेस वर्ल्ड में हुयो, हाणे विश्वस वर्ल्ड में आहियो। अनेक धर्म आहिनि, बाक़ी हिकु देवी देवता धर्म न आहे। ज़रूरु सभु न हूंदा, तॾहिं त पोइ बाबा ईंदा स्थापना करणु। बाबा चईंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे, हिते ई कंदो आहे। सूक्ष्म वतन में त न कंदा, न लिखियलु बि आहे ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी रचना रचंदो आहे। तव्हांखे हिन समय पावन न चईंदासीं, पावन ठहो था, टाइम त लॻंदो आहे न। पर खां पावन कीअं ठहियो, इहे कोई शास्त्रनि में न आहे। वास्तव में महिमा हिकु बाबा जी आहे। हुन बाबा खे भुलिजण जे कारण आर्फन थी विया आहियूं, लड़दा रहंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि सभु मिली करे हिकु कीअं थियूं। भाउ आहिनि, बाबा त अनुभवी आहिनि, भक्ति बि इन्हनि पूरी कई आहे। सभिनि खां अधिक गुरु बि ब्रह्मा बाबा कया आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि इन्हनि सभिनि खे छॾियो, हाणे मां तव्हांखे मिलियो आहे, सर्व जो सदगति दाता हिकु सत श्री अकाल शिव बाबा ई आहिनि। अर्थ बि न सम्झंदा आहिनि, पढ़ंदा त ॾाढा रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे सभु पतित आहिनि, पोइ पावन दुनिया ठहींदी। भारत ई अविनाशी आहे न, इहो कोई खे पतो न आहे। भारत जो कॾहिं विनाश न थींदो आहे, ॿियो न कॾहिं प्रलय थींदी। भारत न विनाश थींदो न प्रलय थींदी। ये जो ॾेखारींदा आहिनि सागर जे पीपल जे पते ते श्री कृष्ण आयो आहे। पीपल जे पते ते त ॿार अची न सघंदो। बाबा चईंदा आहिनि तव्हां गर्भ सां जनमु वठंदव, वरी आराम सां ईंदव। हुते त गर्भ बि महल हूंदो आहे, हिते त गर्भ जेल आहे। सत्युग में गर्भ महल हूंदो, आत्मा खे पहिरियों खां ई साक्षात्कार थींदो आहे। इहे तन छॾे ॿियो वठिणो आहे। हुते आत्म अभिमानी रहंदा आहिनि। मनुष्य त न रचयिता खे न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आहिनि ज्ञान जो सागर, तव्हां मास्टर सागर आहियो न। तव्हां माताऊं नदियूं आहियो ऐं गोप मान ज्ञान मान सरोवर आहे। इहे आहे ज्ञान नदियूं, तव्हां आहियो सरोवर। ज्ञान नदियूं माता आहिनि ऐं पुरुष आहिनि ज्ञानमान सरोवर। प्रवृत्ति मार्ग आहे न, तव्हांजो पवित्र गृहस्थ आश्रम हुयो, तव्हांजो पवित्र गृहस्थ आश्रम हुयो। हाणे पतित आहे। बाबा चईंदा आहिनि इहे सदैव यादि रखो कि असां आत्माएं आहियूं, हिकु बाप खे यादि करिणो आहे। बाबा आर्फ फरमान ॾिनो आहे कोई बि देहदारी खे यादि न करो। हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो उहो सभु ख़त्म थियणो आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि मन मना भव मध्याची भव। हिन कब्रिस्तान खे भुलिजंदा वञो। माया जे तूफ़ान त ॾाढा ईंदा आहिनि, हिन में डिॼणो न आहे। ॾाढा तूफ़ान ईंदा, परंतु कर्मेंद्रियनि सां कर्म न करिणो आहे। तूफ़ान ईंदा तॾहिं जॾहिं तव्हां बाप खे भुलिजंदा आहियो।
ये याची यात्रा हिकु बार थींदी आहे न, उहा आहे मृत्युलोक जी यात्रा आहे, इहा आहे अमरलोक जी यात्रा। त हाणे बाबा बाप चईंदा आहिनि कोई बि देहदारी खे यादि न करो। ॿार शिव जयंती जी केतिरी तारियूं बेचंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तत्व मतिलबु तव्हांखे बि पंहिंजो जनमु ॾींहुं मुबारक हुजे। तव्हां ॿारनि खे बि बाबा बधाई ॾींदा आहिनि। वास्तव में तव्हांखे बधाई हुजे, छो जो मनुष्य खां देवता ठहींदा आहियो, है न। असांखे बाबा असांखे बधाई छो ॾींदा आहिनि। हेॾी सारी आत्माउनि मां कोटनि मां कोई असां आत्माऊं आहिनि जेकी बाबा खे ख़ुदि खे सृष्टि जे ड्रामा चक्र खे ॼाणंदा आहियूं, सम्झी सघंदा आहियूं, ॿुधी सघंदा आहियूं, है न त माण्हू त ॿुधंदे हुए बि ॿुधंदा न आहिनि, एतिरो अंध में सुम्ही पिया आहिनि। त वाक़ई में न रौ नर्क में, न दलदल में, न दुख जी दुनिया में असां आत्माउनि जो पार्ट आहे। त इन करे बाबा असांखे बधाई ॾींदा आहिनि। पोइ तव्हां पास विद ऑनर्स बि थींदा आहियो। उनखां जास्ती मार्क्स ॿियो कोई सुठो नंबर पोइ जो पास विद ऑनर्स थींदा आहिनि उन्हनि जा जास्ती मार्क्स आहिनि, ॿियो सुठो नंबर मिलंदा। बाबा तव्हांखे बधाई ॾींदा कि हाणे तव्हां रावण जी जंजीरनि सां छुटंदा आहियो। बाबा असांखे बधाई ॾींदा आहिनि कि हाणे सभु प्रकार जी रावण जी जंजीरनि सां छुटंदा आहियूं। सभी आत्माऊं पतंगियूं आहिनि ऐं बाबा सभिनि जी रस्सी मुंहिंजे हथ में आहे। सभी आत्माऊं पतंगियूं आहिनि, सभिनि जी रस्सी मुंहिंजे हथ में आहे। सोचो एॾी सारी पतंगियूं आहिनि, सभिनि जी रस्सी बाबा जे हथ में आहे। बाबा जॾहिं चाहे सभिनि आत्माउनि खे परमधाम में वठी वञी सघंदा आहिनि, है न। ईंदा सभु पंहिंजे पंहिंजे टाइम अनुसार, पर उहो बि ईंदा आहिनि। बाबा खे त पतो पवंदो आहे न, पर बाबा चईंदा आहिनि मूंखे त कुझु ॾिसंदो न आहे, मोकिलंदा न आहे। पर पतंग जी डोर हथ में आहे त पतंग हेठि वेंदी त बाबा खे लॻंदो त सही। सोचे सभी आत्माऊं पतंगियूं आहिनि ऐं सभिनि जी रस्सी बाबा वटि। उहो सभिनि खे वठी वेंदा, सर्व जो सदगति दाता आहिनि, परंतु तव्हां स्वर्ग जी राजाई पाइण जे लाइ पुरुषार्थ करो था। अञा बि करनि था न, अञा बि बाबा चवंदा न जेसिताईं पूरी राजधानी तयार न थी वञे तेसिताईं पुरुषार्थ कंदा रहंदा ऐं बाबा बि कराईंदा। जीअं पूरी राजधानी स्थापना थी वेंदी, बाबा पंहिंजी सभु पतंगनि खे मच्छरनि सां दृश्य मथे वठी वेंदा। अच्छा मीठे मीठे सिकले के ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। दादा जे लाइ मुख्य सार पास विद ऑनर्स थियण लाइ हिकु बाप खे यादि करिणो, कंहिं बि देहदारी खे यादि न करिणो। हिन ॻाल्हियुनि सां हिन अखियुनि सां जो ॾेखारण में ईंदो आहे हुनखे ॾिसंदे हुए बि न ॾिसणो, है न। हिन अखियुनि सां जो ॾेखारण में ईंदो आहे हुनखे ॾिसंदे हुए बि न ॾिसणो। ॿियो आहे हिन अमरलोक जी यात्रा ते वञूं था असां, इन करे मृत्युलोक जो कुझु बि यादि न रहे। हिन कर्मेंद्रियनि सां कोई बि विकराम न थिए। हिन मृत्युलोक जो कुझु बि यादि बि न रहे, हिन कर्मेंद्रियनि सां कोई विक्रम बि न थिए। ये ध्यानु रखिणो आहे।
वरदान पंहिंजी शिक्षा स्वरूप द्वारा शिक्षा ॾियण वारा शिक्षा संपन्न योग्य शिक्षक ठहो। योग्य शिक्षक उनखे चइबो आहे जो पंहिंजी शिक्षा स्वरूप द्वारा शिक्षा ॾे। उन्हनि जो स्वरूप ई शिक्षा संपन्न आहे। उन्हनि जो ॾिसण हलण बि कंहिंखे शिक्षा ॾींदो। जी साकार रूप में कदम कदम हर कर्म शिक्षक के रूप में प्रैक्टिकल में ॾिठो न ब्रह्मा बाबा जो, जेके ॿिए शब्द में बाबा चरित्र चईंदा आहिनि। चरित्र ॻाल्हाइण लाइ मतिलबु कदम कदम हर कर्म शिक्षक के रूप में, मतलब हर कर्म सां असां कुझु सिखूं, उनखे चरित्र चइबो आहे। त बाबा चवनि था कंहिंखे वाणी द्वारा शिक्षा ॾियण त कॉमन ॻाल्हि आहे, लेकिन हाणे अनुभव चाहींदा आहिनि त पंहिंजी श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां, श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां अनुभव करायो। माण्हुनि खे पंहिंजे श्रेष्ठ कर्म और श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां माण्हुनि खे अनुभव करायो कि हीअं हीअं करो। स्लोगन संकल्प कर्म और श्रेष्ठ संकल्प सां भी वाइब्रेशन भी फैलाए सकता है। स्लोगन संकल्पन जी सिद्धि प्राप्त करण लाइ आत्मा शक्ति जी उड़ान भरदा हलो। अव्यक्त इशारो आहे संगठन के एकता जे सूत्र में पिरोइण लाइ वाणी जी शक्ति ते विशेष अटेंशन ॾियो। संगठन के एकता जे सूत्र में पिरोइण जे लाइ वाणी जी शक्ति ते विशेष अटेंशन ॾियो। वाणी सदा निर्मल हुजे। संगठन की एकता के सूत्र में पिरोइण लाइ वाणी जी शक्ति ते विशेष अटेंशन ॾियो। वाणी सदा निर्मल हुजे, घटि ॻाल्हायो, धीरे ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो, तॾहिं संगठन ठहींदो। छो कि संगठन में कंहिंजो कहिड़ो बि नेचर हूंदो आहे न त माण्हू जेको वॾो हूंदो आहे न उहो सोचंदो आहे मां जो चाहे चई सघंदो आहे, ईअं न हुजे। स्पेशली जेको हेड हूंदो आहे हुनखे त ॾाढो ई निर्वाण थी करे हलणो। कम ॻाल्हायो, धीरे ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो, सम्मानजनक बोल ही बोलो। हाणे ते साधारण बोल ज़्यादा आहिनि, अलौकिक बोल हुजनि, फ़रिश्तनि जा बोल हुजनि, हर बोल मधुर हुजणो खपे। हर बोल मधुर हुजणो खपे। हाणे हिन ॻाल्हि ते अंडरलाइन करो, तॾहिं प्रत्यक्षता थींदी। तॾहिं प्रत्यक्षता थींदी। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।